सांगड़ मां के खबर ॾींदा हलूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर महमूद कायम खानी जे रिपोर्ट मुताबिक़ सिंध जे माहौलियात मौसमियाती तब्दीली ऐं साहिली तरक्की वारे सूबाई वज़ीर अरशद वली मोहम्मद, सेक्रेटरी माहौलियात आगा वासिफ अब्बास, सिंध इन्वायरमेंट प्रोटेक्शन एजेंसी सीपा जे डायरेक्टर जनरल वारिस अली गब्बोल ऐं सीपा शहीद बेनज़ीराबाद रीजन जे इंचार्ज डॉक्टर गुलामीर संभल जी हिदायतुनि ते सांगड़ ऐं नौशहर फेरोज़ ज़िले जे इंचार्ज माहौलियात खाते ज़ुल्फ़कार अली भट्टी माहौलियाती टीम सां गॾु ज़िले सांगड़ ऐं संजोरो ऐं मिठियानी रोड ज़िले नौशहर फेरोज़ में वाक़िअ सिरनि जे भठनि जो दौरो करे माहौलियाती एक्ट 2014 जो जाइज़ो वरितो ऐं मालिकनि खे ख़बरदार कयो त हू माहौलियाती तहफ़ुज़ वारे क़ानून ते अमल कनि। समूरनि भठनि जे मालिकनि खे हिदायत कई त हू माहौल दुश्मन ॿारनि जहिड़ोको प्लास्टिक बोतल, पोल्ट्री फार्म जो कचिरो, प्लास्टिक जे थेलनि खे न साड़नि ऐं सिरूं ठाहिण लाइ ज़िगज़ैग टेक्नोलॉजी लॻाइण जी हिदायत कई। सीपा टीम भठा मालिकनि खे ख़बरदार कयो त हू माहौलियात जे तहफ़ुज़ वारे एक्ट 2014 जी मुकमल पासदारी कनि। ॿी सूरत में भठा मालिकनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वेंदी। यादि रहे त सीपा पारां भठा मालिकनि खे वक़्त ब वक़्त नोटिस जारी कया विया आहिनि त हू माहौल दोस्त ॿारनि इस्तेमालु कनि। उन खां अलावा एक्ट तहत वॾे अंग में ॿूटा पोखनि ऐं माहौलियात जी बहितरी ॿिया क़दम खणनि। उन वाज़िह कयो त सिंध हुकूमत जे माहौलियाती तहफ़ुज़ एक्ट 2014 जे हुकुम जी भञकड़ीअ जी सूरत में माहौल दुश्मन ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई कई वेंदी।